अलाज खान जेकॾहिं पघड़ बणिजी जी इज़त जो लीड़ू कंदो न पोइ ॿिन्हिनि मां हिक जो मौत थींदो या वरी हिन राबेल जो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सॉप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में हिकु तमामु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे, छो जो रावल हाणे हद खां वधीक मतिलबु त बालाज खान जो निंड हराम कंदो, छो जो रावल हाणे हद खां वधीक मतिलबु त हू शींहुं बणिजी वेंदो, मतिलबु त हू ख़तरनाक बणिजी वेंदो, छो जो हू मंठार जो बि अॻिते हली सिर खणंदो, छो जो हुनखे रावल मतिलबु त बल्हार मतिलबु त मिली करे मतिलबु त मंठार खे बि ख़तमु कंदा, छो जो हुनखे मतिलबु त अलावाराय जो फुल सपोर्ट आहे ऐं अॻिते हली मतिलबु त रावल पंहिंजे भाउ मतिलबु त दोस्त मल्हार खे बि जेल मां आज़ादु कराईंदो ऐं मिली करे मतिलबु त मंठार जो पहिरियां ई सिर खणंदा ऐं होॾां वरी बालाज खान जो बि जीअण जंजाल कंदा, छो जो ॿई मिली करे हिकु शींहुं बणिजी वेंदा ऐं होॾां वरी अलावारायो बि ॿिन्हिनि खे सपोर्ट कंदो ऐं हद खां वधीक मतिलबु त अलावारायो उन्हनि खे मतिलबु त फुल इजाज़त ॾींदो, मतिलबु त फुल इजाज़त ॾींदो उन्हनि खे ऐं हू कंहिंखे मारण में डर ई कोन कंदा ऐं होॾां वरी रावल मतिलबु त शेरदिल सां बि मतिलबु बदमाशियूं कंदो ऐं शेरदिल जो बि मतिलबु त अॻिते हली हू सिर खणंदो, छो जो हू हिकु बदमाश आहे ऐं अॻिते हली अव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त राबेल ऐं मल्हार जो मतिलबु त निकाह थींदो, छो जो रावल मतिलबु त बालाज खान खे मारींदो ऐं उतां मतिलबु त उनजी निकाह टुटंदी ऐं अॻिते ड्रामे में इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो। उमेद आहे त हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह।